सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सखर स्मॉल ट्रेडर्स के सदर हाजी मोहम्मद जावेद मेमन है त वापारियुनि जा मसला हल करण जे बगैर मुआशी तरक्की मुमकिन न है। वापारी बिरादरी मुल्की मईशत में किरंगी की हड्डी की हैसियत रखे थी। वापारियुनि जे ॾिनल टैक्स सां ई मुल्की निज़ाम हलंदो आहे, पर इंतहाई अफ़सोस जो मक़ाम है त ॻरा टैक्स अदा करण के बावजूद भी वापारी बिरादरी सहूलतुनि ऐं मराहतुनि खां महरूम आहिनि। वधंदड़ महांगाई, बिजली गैस के अघनि में इज़ाफ़ी सनत ऐं तिजारत कारोबार के ठप करे छॾियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन अंजुमन ताजिरान गरीबाबाद के नए चूंडियल उहिदेदारनि जे मुनक़िद कयल हलफ़ बरदारी तक़रीब के बतौर मेहमान ख़ास ख़िताब कंदे कयो। हाजी मोहम्मद जावेद मेमन अंजुमन ताजिरान गरीबाबाद के नए चूंडियल उहिदेदारनि सदर मोहम्मद मुनीर भट्टी, नायब सदर शाहिद हुसैन, जनरल सेक्रेटरी अदनान आज़म खान ऐं उहिदनि जो हलफ़ खणायो। सखर स्मॉल ट्रेडर्स शहर के वापारियुनि जे वाहिद नुमाइंदा तंज़ीम ऐं गॾियल प्लेटफॉर्म है। उम्मीद है त अंजुमन ताजिरान गरीबाबाद जा नवां चूंडियल उहिदेदार बि सखर स्मॉल ट्रेडर्स सां कुल्हो कुल्हे में मिलाए वापारियुनि खे गॾु करण में ऐं उन जे मसइलनि जे हल लाइ भरपूर जदोजहद कंदा।